हिन पासे ॾिसी नथो सघे, जेकॾहिं ॾिसिया त हे उॾामी वञे। ॾिसो न हिन अखी ख़राबु अचाड़े जी। अल्लाह दोस्तो फाइनली असांजा पावा तयारु थी विया आहिनि। असांजा त न, बकरा पावा आहिनि। कल्ह अहिड़ो आचर लॻो आहे जो 4 गाॾियूं खपनि पियूं असांखे, हिकिड़ी बि न मिली। घर वारा मूंखां तंग थी विया आहिनि, चवनि था भाउ हे कचरो इलाही था कनि, मां हिन लाइ वरी हिकिड़ो रेंट ते फ्लैट वठां थो जंहिंमें शिफ्ट कंदो। यूज़र जा पैसा थी कढे 1 2 3 आज न कढी त। हलो अस्सलाम वालेकुम दोस्तो, अॼु ॾींहुं आहे सूमर जो। कल्ह असां आचर बाज़ार वियासीं, का गाॾी न मिली ऐं हीअ असां जंहिं गाॾी में वेठो इहा गाॾी असांजी सेल थी वई आहे ऐं हींअर सुबुह जा तक़रीबन 9:15 था थियनि। ईमान मूंसां गॾु आहे। हीअ गाॾी असां ॾियण था वञूं। ॾियण किथे था वञूं? बैंक आहे वेझो ऐं पार्टी बि अचे थी। हीअ गाॾी सेल थी वई आहे। पार्टी खे गाॾी ॾींदासीं, पे ऑर्डर ठाराईंदासीं, वरी असां वापसि ईंदासीं ऐं ॾिसूं था त पार्टी पहुती आहे या न पहुती आहे। दोस्तो ये जेका चढ़ाई है ना असां वटि वॾी मथे आहे। हितां नज़र घटि थी अचे पर इलाही वॾी मथे आहे। माना नंढी गाॾी जेका हूंदी आहे या हेठि जेका गाॾी हूंदी आहे न, उहा हिते लॻंदी आहे। सो हे त जीप आहे, केरु पिजारो आहे, हीअ नथी लॻे, पर नंढियूं गाॾियूं हिते लॻंदियूं आहिनि। दोस्तो असां बैंक पुॼी विया आहियूं ऐं बसि उहो अचण वारा आहिनि, असां वेट कयूं था। दोस्तो मिनसा जो हे ॾिसो भंडारो, मिनसा वारनि खे तेल हयो आहे, चए थी त मां हिनखे भञा। छो थी भञे? पैसा निकरन मां गिरन थी जा हिन में जेके पैसा नहीं उनन के मां गिरन गिरन। सम्झो था तव्हां? माना चए थी मां ॻणण थी चाहियां त केतिरा पैसा आहिनि, है न? हां। घणा हूंदा भला? अंदाज़न ॿुधा घणा हूंदा? 2000 हल ठीकु आहे, पोइ 2000 निकिरंदा, 50 रुपीस तुंहिंजा, ॿिया मुंहिंजा। सही आहे? पैसा की कढंदी है? ट्यूज़र सां ॾिसूं, हे मथे कर ॾिसूं। अब हे ॾिसो, वेझो कयो से ॾिसो, ट्यूज़र सां पैसा थी कढे 1 2 3 आज न कढी त पोता सब्सक्राइब न कजो। ठीक है, पोइ सब्सक्राइब चती न कजो। अगर मां कई तो तव्हांखे सब्सक्राइब करणो पवे। हां। चोर करे जा। दोस्तो ये ॾिसो केतिरी आहे भंडारे में, कीअं पैसा कढिया अथई, कीअं टेक्निक कई अथई। मां बि चवां मुंहिंजे भंडारे में रोज़ पैसा काॾे था वञनि, ये माना तूं कर दिया। दोस्तो कल्ह असां वियासीं आचर बाज़ार में। हे दोस्त नवीद मूंसां गॾु हुयो, हे अधो नओ गोपांग, हे मिस हुयो। कल्ह अहिड़ो आचर लॻो आहे जो 4 गाॾियूं खपनि पियूं असांखे, हिकिड़ी बि न मिली। ईअं न, मुंहिंजी ज़िंदगी जो कसां पहिरियों आचर आहे जंहिंमें 4 गाॾियूं खपनि पियूं, हिकिड़ी बि न मिली आहे। हालांकि हे बि वियो इतवार बाज़ार, पर असांखे न ॻाल्हि ॿुधाई त मां वियल आहियां। असां वियासीं पर ॿिए कंहिं कम सां वियासीं। न ॿिए कम सां न, इहा ई गाॾी हवाले न वियासीं। अच्छा, पर सीएन जी रक्षा वठण विया। हिननि जूं दोस्तो मज़ाक हलंदियूं रहंदियूं न। हींअर वेठासीं शोरूम ते, वरी दोस्तनि चयो त ॿाहिरि अची वियो, अंदरि सी आहे, एसी थी हले। वाह ठीकु आहे। दोस्तो असां दाणो वठण आया आहियूं। हिननि खां हमेशह हिननि खां ई दाणो वठंदो आहे। ॿियो हे यार हूंदो आहे भॼी थो वञे, होॾे खां मुंहुं करे हलिया छो भले भॼ न, ईअं न कर, ॾिस हलिया दाणो ॾे न असांखे। ऐं दोस्तो तव्हां सोचींदा हूंदो त कहिड़ो दाणो खरींदो? लबड़ का दाना कौन सा है? लबड़ का दाना ये वाला दिखाओ। तव्हां सोचींदा हूंदो त हे पखियुनि खे दाणो कहिड़ो खाराईंदा, त दोस्तो हे ॾिसो, हे मिक्स हूंदो आहे। हिन में छा छा मिक्स आहे वधीक तव्हां पाण ॾिसी छॾियो, मुंहिंजो कमु तव्हांखे ॾेखारण। हे सभु हिन में मिक्स हूंदो आहे। दोस्तो राति जो वरी मां हे चांहि पप्पा ज़रूरु खाईंदो आहियां 8 बजे 8:30 बजे। माना हे पप्पा ऐं घर में चांहि पचराईंदो आहे, ॿोड़े खाईंदो आहे, हा न? मिनसा बि ॿोड़े खाईंदी आहे न? हा दोस्तो सुबुह जा 7 थिया आहिनि ऐं मिनसा स्कूल बि वेंदी ऐं हींअर मौसम बि सही लॻो पियो आहे, थधो लॻो पियो आहे। तोतनि जा बि मां ढके रखंदो आहियां, कपिड़ा वपड़ा लाहे छॾिया आहिनि ऐं हींअर बसि हिननि खे वरी दाणो बाणो ॾींदुसि। हे वेठा आहिनि, हे हेठियों भरिजी वियो, हेठियों सॼो भरिजी वियो न, पोइ मां मथे हिन में विधा आहिनि। घर वारा मूंखां तंग थी विया आहिनि, चवनि था भाउ हे कचरो इलाही था कनि, मां हिन लाइ वरी हिकिड़ो रेंट ते फ्लैट वठां थो जंहिंमें शिफ्ट कंदुमि। पर हाल हाणे हिननि खे उस ॾियण लाइ मां हिते कपिड़ा वपड़ा त लाहे छॾिया आहिनि, पर उस निकिती कोन्हे। न ताईं ॾिसो था उस निकिती कोन्हे। दोस्तो असांजी गैलरी में हिकिड़ो कबूतर आयो आहे, पर हिन कबूतर वीचारे जी जेका ओरी अखि आहे न, उहा बंदि अथसि या कंहिं मारियो अथसि, कुझायो अथसि, बंदि थी वई अथसि। हिन पासे ॾिसी नथो सघे, जेकॾहिं ॾिसिया त हे उॾामी वञे। ॾिसो न हिन अखी ख़राबु अचाड़े जी। अल्लाह, हाणे परी अखि नहीं सही आहे, पर ओरियो वीचारो ॾिसी नथो सघे। कंहिं ॿिलीअ ओरियो चक कयोसि न त हिन वीचारे खे खाई छॾींदी। दोस्तो अॼु असांजे घर में वरी पचा आहिनि पावा, ऐं पावा ॿकर वारा आहिनि। सुबुह तक़रीबन 8 बजे पचाया आहिनि, हिन महिल तक़रीबन 1:30 थो थिए ऐं हीअ माना हिननि जी शक्ल थी वई आहे। अॾा बि ॻरी आहिनि, लॻे थो मूंखे त अॾा वॾा ॻरी विया आहिनि। हिन में ॾही बि विधी अथऊं, अलाए छा छा विधा अथऊं, मसाला वसाला जीअं पावा पचंदा आहिनि उअं ई हिननि खे पचाए अथऊं।
पर हे कंडीशन इहा त हॾा बि ॻरी आहिनि ॾिसो दोस्तो। हींअर असां वञूं था हिकिड़ी गाॾी ॾिसण, नवीद गॾु आहे ऐं साहिल बि गॾु आहे। अॼु असां बाइक ते था वञूं, थोरो वेझो ई आहे गाॾी। उहा गाॾी जो रिमोट पुॼी आहे, तव्हांखे ॾिसूं था त गाॾी कहिड़ी आहे। सही आहे भाउ? ओके। Over the edge, feel like I'm floating through the air. दोस्तो ये गाॾी आहे जेका असां ॾिसण आया आहियूं। गाॾी सॼी मां चेक कई आहे पर गाॾी में मज़ो कोन्हे, मतिलबु कलर बि सही न अथसि ऐं ॻरियल आहे गाॾी, माना ज़ंग इलाही अथसि। हे ॾिसो, सो इन जे करे हीअ गाॾी सफ़ा माना असांखे ठिप न वणी आहे। सो हींअर वरी हिननि सां बसि अल्लाह हाफ़िज़ कयूं था, पर माण्हू ये तमामु बहितरीन आहिनि। भाई ये चाचा ने मुर्गा पकड़ा हुआ है। चाचा ने क्यों मुर्गा पकड़ा हुआ है? इसमें मसला क्या है चाचा? मसला इसमें आप में क्लियर करो। मसला इसमें है क्या मसला है? कि ये जो है ना, ये लड़ा है, लड़ने के बाद थोड़ी सी इसको तकलीफ हो गई है। इसको तकलीफ थोड़ी है, लेकिन मुझे लग रहा है आप इसको खाना चाह रहे हो, आपके पास ज्यादा तकलीफ आपको हो रही है। हाँ, मेरा दिल भी कर रहा है कि इसके गोश्त से मजे लूटे, है ना? बस भाई आप समझ गए ना मसला किसमें है? मसला मुझ में भी है, में भी है। तो इसकी कोई बीवी तो होगी ना इधर उधर? बीवी इसकी है, वो अंदर है, 2-3 बीवियां हैं। 3 बीवियां हैं? हाँ, ये इस्लामी कानून को पूरा कर रहा है। आपकी कितनी माशाल्लाह? आपकी कितनी माशाल्लाह? मेरी? हाँ। मेरी एक है। तो आपने तो सुन्नत पूरी नहीं की। मुझे मिली नहीं ना। यार बहुत अच्छा बंदा है साहब, सच बोल रहा है यार। मतलब आपको चांस नहीं मिला, मिलता तो मिलता तो मैं भी कर लेते। हाँ, कर लेता। अगले महीने अमेरिका जा रहे हैं। हैं? अबू अमेरिका जा रहे हैं अगले अमेरिका जा रहे हैं? बता नहीं रहे हैं। माशाल्लाह। आपके क्या लगते हैं? वालिद है, वालिद साहब हैं? अमेरिका जाने का वालिद साहब का सुन लिया। अगर मुझे चांस मिलता मैं दूसरी कर लेता। यार माशाल्लाह आपका जितने भाई हैं, आपके वालिद साहब हैं, खुश मिजाज हो। हमें भी ऐसे ही लग रहा है कि हम भी अपनों में खड़े हुए तू हैं। तो सही गला सा मां तो बाबू साहब उर्दू में गला तो तू जो तो ही गला है। असांखे महसूस ईअं थो थिए तुंहिंजे अंदरि पंहिंजनि में अची ऐं तमामु सुठी। हमें लग नहीं रहा कि हम फर्स्ट टाइम आपसे बात कर रहे हैं। अपना चैनल का नाम बताना, मैं सब्सक्राइब करूंगा तकरीबन 150। क्लियर करो, क्या करोगे? सब्सक्राइब करूंगा। सब्सक्राइब होता ही नहीं है, फिर क्या होता है? क्लियर करो, ये बात को पहले समझो। करोगे क्या? सब्सक्राइब करोगे? नहीं, सब्सक्राइब होता ही नहीं है। अब फंस गए आप। वो भाग गए, आपका भाई भाग नहीं गया। तो क्या होता है? इसको बोलते हैं सब्सक्राइब। सब्सक्राइब। हाँ ये वो बात। करेंगे। और तुम मुझे बहुत अच्छे पसंद हो यार बंदा, क्योंकि तुमने यार ये पाकिस्तान का झंडा लगाया हुआ है। ड्रेसिंग सही है। अरे हीरो लग रहे हो कसम से। अच्छा, दोनों में से माशाल्लाह, तीनों में से माशाल्लाह। कौन हीरो लग रहा है? आप तीनों में से, आप तीनों में से मैं सच बताऊं, सच बताऊं, फिर ये नहीं बोलना। देख भाई, ये इंतहाई शरीफ बंदा लग रहा है, बिल्कुल शरीफ बंदा लग रहा है। नहीं सुन लो, आप में थोड़ा मुझे लग रहा है कि झगड़े वगड़े आप ज्यादा करते होगे हैं, और ये बंदा मुझे लग रहा है सबकी सुनता होगा बेचारा। यार ये सही बोला या गलत बोला? यार कौन लग रहा है? वो तो आप नजर आ रहे हो, दूर से नजर आ रहे हो, गेटअप से लग रहा है। ये आपने मुझे नीचे की है, मेरा ऊपर कर लो थोड़ा। भाई अब पता चलेगा होशियार कौन है। मुझे पता था आप ऐसे ही हो, मुझे पता था। थैंक यू। दोस्तों गाड़ी ॾिठी से गाड़ी असांखे सम्झ में न आई। हींअर वञूं वापसि, ॾिसूं था छा थो थिए। दोस्तों हे शारा फैसल आहे। शारा फैसल ते गाॾियूं वॾी स्पीड में वेंदियूं आहिनि। हे ॾिसो केतिरी स्पीड में थो। रिक्शा खे ॾिसो, असांखे बि क्रॉस करे वाह, वॾी स्पीड में थो वञे। हे ॾिसो रिक्शा वाह। ऐं मौसम ॾिसो मथे कीअं आहे। दोस्तों कराची में सीउ पइजी आहे इलाही, लॻे थो त कोयटा जूं जेके हवाऊं न उहे खुली पयूं आहिनि। दोस्तों फाइनली असांजा पवा तयारु थी विया आहिनि। असांजा त न, बकरा पवा आहिनि, तयारु थी विया आहिनि। ऐं आख़िरी फाइनल लुक हुनजो हे आहे। वाह ज़बरदस्त। गरी इलाही विया आहिनि, गरी इलाही हलिया विया आहिनि। ॾिसो किथां चांवरनि सां खाई मज़ो था ठहूं। ऐं हिकिड़ी ॿिली मुंहिंजे साम्हूं बीठी आहे, ॾंद कढी बीठी आहे ॿिली खाइण जे लाइ। बाबा पसंदि आहिनि हिनखे, कलेजी पसंदि आहे। मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो कि असां गुलक नथा भरजऊं। ॿुधायो छो? क्योंकि इनमें पैसा ई थोड़ा आहिनि। मतलब है थी दोस्तों जेको भांडार हूंदो आहे असां नथा बञूं, छो त हुन में पैसा ई थोड़ा आहिनि। और अगर थी सघो त कल सुभाणे बञंदी आहे? हा ठीकु आहे। अगरि जेकॾहिं 100 लाइक थी विया त भांडारो बञंदी आहे? हाँ। 100 लाइक थी विया त भांडारो बञंदी आहे? हाँ पक्का। दोस्तों जल्दी सां वीडियो ते 100 लाइक करे छॾियो ताकि मुंहिंजे सां पंहिंजो भांडारो बञंदी ॾिसूं त घणा पैसा था निकिरनि। ओके, तेसिताईं पाण कयूं था अल्लाह हाफ़िज़।